हमेशा प्यार मोहब्बत कंदड़ ॿार जोड़ भाउ सजण साथी गुलाम सुल्तानी साहब अहिड़े सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी सभ खां पहिरीं आउं गुलाम साहब खे पंहिंजे 51 वर्सी जे लिहाज़ सां मुबारकबाद थो पेश करियां। उनजी जनम ॾींहं ते मुबारकबाद थो ॾियां। अल्लाह पाक गुलाम रसूल खे सदा सलामत ख़ुशि ऐं आबाद रखे। बेटाई साहब जेको असांखे दीनी ऐं दुनियावी इल्मनि में तमामु घणी वॾी रहनुमाई ॾिए थो, उनजी शाइरी, उनजो बैत, उनजो फ़लसफ़ो, उनजो पैगाम जंहिं हद ताईं गुलाम रसूल यकीन उन में जान रखे थो या जॾहिं हुन सां मुहबत ऐं जाकोड़ कई आहे उनखे सम्झण जी, इहा असांजा सभई दोस्त उनजो ज़िक्र करे विया आहिनि। गुलाम मोहम्मद अली जंहिं लफ़्ज़नि जी भेट आहे ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि जंहिं लफ़्ज़नि जी भेट आहे गुलाम रसूल सां मुहबत ऐं हुनजे महिनत ऐं हुनजे जाफ़र जे लाइ जेके लफ़्ज़ जी भेटा पेश कई आहे, असां दिली ऐं ज़हनी तौरु असां सभई हुन सां सहमत आहियूं त यकीनन गुलाम रसूल जो हिकिड़ो अनमोल किरदारु रहियो आहे, हिकिड़ो यादगार किरदारु रहियो आहे। गुलाम रसूल घर रुखी शख़्सियत आहे। अल्लाह साईं हुनखे तमामु घणियुनि नेमतुनि सां ऐं ज़ात सां नवाज़ियो आहे। ज़ात कंहिं ज़ात मज़हब या क़ौम सां जी मोहताज कान्हे का। ऐं तव्हांजे अॻियां नंढड़ो मिसाल आहे त गुलाम रसूल खे जंहिं लिहाज़ जी लाल मिठाई साहब जे शाइरीअ सां हुनजे फ़लसफ़े सां मुहबत जे करे मिली आहे, जो हुनजे दिलि में, हुनजे अदर में, हुनजे दिमाग़ में, हुनजे रूह में, हुनजे सोचनि में जंहिं क़िस्म जी 24 कलाक जेका जाकोड़ रहे थी पंहिंजे सिंध जे माण्हुनि जे लाइ, सिंध जे ॻोठनि जी तरक़ी जे लाइ, ॾुख होयल ऐं पीड़ाउनि में बरतल बीमार या पंहिंजे बुनियादी ज़रूरत में नकुल खां मुहताज सिंधी माण्हुनि जे लाइ, या असांजे इदारे में वक़्तनि फ़वक़्तनि जेके ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि, नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं, थींदो रहियो आहे, ज़मीन ते कब्ज़ा हुजनि, कूड़ा केस हुजनि या इंसानियत जे तरफ़ां के नाइंसाफ़ियूं हुजनि, उनजो उन में जेको हिकिड़ो बाहिमत किरदारु रहियो आहे ऐं साफ़ु सुथिरो किरदारु रहियो आहे, उहो कंहिंखां बि लिकल कोन्हे। पर सिजो जेकॾहिं दास सां अल्लाह पाक जे तरफ़ां का दाद मिले थी ऐं बेटाई साहब जे हिन मुहबत जो जेकॾहिं तव्हां सम्झो था त हिकिड़ो सिलो आहे त अॼु सिकल जा नंढा मासूम गुरड़ा असांजे अॻियां आहिनि, त हुननि जी जेकॾहिं बेटाई साहब जे उहो सच वारो पैगाम, उन सच वारे पैगाम जे खे दुनिया में उहो फैलाइण जे लाइ हिकु जज़्बो रखनि था त अल्लाह साईं हिन खे भले नंढड़ी उमिरि में पूरी दुनिया में हेॾी इज़त ऐं मान ॾिनो आहे, जो असां सभु हिन ॻाल्हि ते फ़ख़ुरु कयूं था कि असांजे सिंध यूनिवर्सिटी जा असांजे दोस्त जा बदिला आहिनि ऐं असांजे सिंध जी हिकिड़े माया नाज़ हिकिड़े शाइर मुफ़क़ी शाइर बेटाई साहब जे पैगाम खे, अमन जे पैगाम खे, मुहबत जे पैगाम खे, तरक़ी जे पैगाम खे, सुजाॻीअ जे पैगाम खे, जदोजहद जे पैगाम खे पूरी दुनिया में हू पहुचाइनि था। बेटाई साहब जो हिकिड़ो बैर आहे, वहदहू ला शरीक लहू ईल बिहाज़ी खटी जे हर हंध सुठी। असांजे लाइ जेका हक़रे साहब ॻाल्हि कई त हीअ दुनिया ऐं अॻी दुनिया ॿी गए मुस्लिम असांजो हिकिड़ो ईमान आहे त असां जेका जदोजहद, जेका महिनत चाहे दीनी तौर ते कयूं, हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद, क़ुरान शरीफ़ जी तइलीमात, बेटाई साहब जी तइलीमात, इंसान दोस्ती, इंसान जी ख़िदमत सां मंसूब आहे, उनजी पैगाम वधंदी आहे ऐं पंहिंजे उन हिकु वाहिद हक़ीक़ी ख़ाक ख़तारनि खे सुञाणण वारो पैगाम आहे। गुलाम रसूल जंहिं लिहाज़ सां बेटाई साहब जे शाइरीअ जे रंग में, उनजे इश्क में रंगजी, ऐं इहो बि हिकिड़ो इश्क जो हिकिड़ो रस्तो आहे, हिकिड़ी तिज़ आहे त हुन तिज़ मुताबिक़ जेका जाकोड़ थी आहे ऐं सिर्फ़ु उहो शाइरी जे हद ताईं न, पर जेकॾहिं सिंध टीवी जे लिहाज़ सां पंहिंजे इल्म, अदब, सक़ाफ़त, कल्चर खे उजागर करण जे लिहाज़ सां, ऐं असां अॼु जेके बि हिते वेठा आहियूं न, असां सभु दोस्त तारीफ़ कनि था ऐं ऑफिसर या जेको बि सिलसिले में असां अॼु गुलाम रसूल सां दिली तौर ते सभई दोस्त हिकिड़ी सची गहरी मोहबत जे जज़्बे जे करे वेठा आहियूं।
ऐं मां वधीक जो करे जेको प्रोग्राम कयो आहे इहो सिर्फ़ु इंसान जी सची मोहबत जे करे कयो आहे। ग़ुलाम रसूल उन पंहिंजे किरदार जे करे इहा हैसियत ऐं मञता मानी आहे। तो ग़ुलाम रसूल ईअं करे थियो ज़ाहिरी तौर ते मिनिस्टर वज़ीर वॾा माण्हू इलाइक़नि जा वॾा मौजूद मालदार माण्हू आहिनि, उन्हनि जे ख़ुशामद खे ॿिए खे पूरो रखी आहे या हिकिड़े साल जा अंदरि या पोइ वसूल थींदो आहे। हीउ प्रोग्राम इहा ॻाल्हि ज़ाहिर करे थो त उहे जेके बेकिरदार माण्हू आहिनि, बेकिरदार चाहे केॾा हुजनि, चाहे वज़ीर हुजनि, चाहे अमीर हुजनि, चाहे सरदार हुजनि, पर जेकॾहिं हिकु हक़ जे लाइ माण्हू जेको जाको ॾिए थो, आवाज़ु खणे थो, उनखे मञता मुआशिरो ॾिए थो, समाज ॾिए थो, असीं मिलाद ॾियूं था, असीं दोस्त ॾियूं था, असीं भाई ॾियूं था, तव्हां सभु हुनजो खुलियो मिसाल आहियो। अलाह पाक ग़ुलाम रसूल जी साख खे, उनजी सिहत खे, उनजे वक़्त खे शाद आबाद रखे, वधाए जिघाए, उनखे हर तरह जूं सलामतियूं ॾे। उनजे उन जाफ़रुनि जे, उनजे मोहततुनि जे हिकिड़ो सिले जे लिहाज़ सां, उनजे साथ जे सिले जे लिहाज़ सां असां सभु गॾिजी सॼी पंहिंजे यूनिवर्सिटी मदरसे जे पढ़ाई, उनजे बहितरी लाइ, उनजो जेको तहरीकी इंसानी जेको माहौल आहे या जेके हालात गुज़रिया आहिनि, उन्हनि में मां सबक़ु वठूं, जेके हालात हलनि पिया उन्हनि ते बि नज़र विझूं। हीउ इदारो असां सभिनि जो इदारो आहे, पूरी सिंध जे ग़रीब माण्हुनि ऐं ॾुखोयल माण्हुनि ऐं पोइते पियल माण्हुनि जे हिकिड़ो मुस्तक़बिल जे लाइ असांजो वाहिद यूनिवर्सिटी इदारो आहे। असां सभिनी ते क़ौम जा तव्हां सभु सुजाग समाज सुधारक दोस्त वेठा आहियो, मीडिया जा दोस्त वेठा आहियो, साईं अब्दुल्ला कोटसानी साहिबु समाज सुधारक माण्हू आहे जेको पंहिंजे हिकिड़े पोइते पियल एरिया में तालीम जे इलाइक़े में जेके इज्तिमाही शादियुनि जा कमु कराए पियो, ग़रीब माण्हुनि खे जेका माली सहायता करे थो, या रोशन बरामानी साहिबु आहे, हींअर बि असां रोज़ रोज़ जेके पोस्टूं पढ़ूं था पासे जे पासे में या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते बि ही दोस्त सभु जाको ॾियूं था, हर माण्हूअ जो असांजे समाज जी तरक़ी में जेतिरो को न को हिकिड़ो सुठो किरदारु रहियो आहे। ऐं इहो ई सुठो किरदारु असां सभिनी खे गॾु वेही कंहिं जिदोजहद जे लाइ, हिक ॿिए जी मोहबत करण जे लाइ, हिक ॿिए जी इज़त करण जे लाइ उसारे थो। अॼु सेवा जे दोस्तनि साईं अब्दुल्ला कोटसानी साहिबु कोई प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें तव्हां मीडिया जा दोस्त, साथी नाले कम वारा, ॿुधाए वारा, इहे सभु दोस्त असांखे हिकिड़ो गॾिजी वेही पाण में चार लफ़्ज़ कचा पिता ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। असांजो हिते को तकलीफ़ी मुक़ाबिलो कोन्हे, असां घटि वधि लफ़्ज़ हलाए था वञूं चऊं था, पर असां में नज़रियो हिकिड़ो ई आहे त असां दिली मोहबत जंहिं नज़रिए जंहिं लिहाज़े सां गॾु कया विया आहिनि उन शइ खे हिकिड़ो साबित कयूं था त असां ग़ुलाम रसूल सां केतिरी दिली मोहबत कयूं था। इहा मोहबत सिर्फ़ु उनजे किरदारु, उनजे इख़लाक़, उनजे सचाई असां हुनजे जेको को वॾे माण्हू जे न, उहो ई वॾो माण्हू आहे जेको असांजी क़ौम जे लाइ, असांजे इदारे लाइ, असांजे हिते मुस्तक़बिल जे लाइ, ईंदड़ नौजवान रसूल जे लाइ जाको ॾिए थो, उनजे लाइ दुख ऐं दर्द रखे थो, उनजे लाइ कोशिशूं वठे थो। अलाह साईं ग़ुलाम रसूल जूं कोशिशूं तव्हां असां सभिनी जूं कोशिशूं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए, तव्हां असां सभिनी खे सिहत जी सलामती ॾे, इज़त ॾे, असां सभिनी जे सोचुनि में पंहिंजे सिंध वासियुनि, ग़रीबनि, तकलीफ़ में आयल माण्हुनि जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं ग़ुलाम रसूल जे बेटाई साहिब जे रंग में उहो वधीक ॼाणे थो, पर बार बार जेको आहे फ़क़ीरत बेकार तव्हांजे ॻाइण जी या अॼु मां हुन पंहिंजे तकड़ी जो इख़्तिलाफ़ कंदुसि त उहा दुआ आहे जेका आउं सम्झां थो ग़ुलाम रसूल जी जाखोड़ जे लाइ इहो हिकिड़ो उत्साह वधे थो त साईं सदाई करी मथे सिंध सुपार, दोस्त वेठा दिलदार, आलम सभु आबाद करे। अलाह ताला ग़ुलाम रसूल खे हिमत, तौफ़ीक़ ऐं सिहत ॾे, उनखे वॾी ॼमार ॾे जो उहो इन दुआ जे रोशनी में तव्हां असां सभिनी जी रहनुमाई कंदो रहे। असां सभु हिकिड़ो बहितर मंज़िल ऐं सफ़र जी तलाश में हुन जा साथी हुजूं, हुन सां हर जाकोड़ में सफ़र में गॾु हुजूं। इंशाअल्लाह सभई गॾु हूंदासीं।